माण्हू जॾहिं पंहिंजी ॿोलीअ में किथे बि मुंझंदा आहिनि, मुंझार जो शिकार थींदा आहिनि, त हू ॿोली जे आला इदारनि जे तरफ़ रुजू कंदा आहिनि त जीअं असांखे सही ॻाल्हि जी ख़बर पए। पर हिते तव्हां ॾिसो था त ॿोली जा जेके इदारा आहिनि उन्हनि जो हिकु ई लफ़्ज़ ते खुलियल तज़ाद असांखे नज़र अची रहियो आहे। त माण्हू कीअं रहनुमाई हासिलु कंदा पंहिंजी ॿोलीअ खे सम्झण में? सिंधीअ में इहे जा टे आवाज़ आहिनि, इहे मारूफ़, इहे मजूल ऐं इहे लीन। उन्हनि जो फ़र्क़ु बि सम्झंदासीं। इहे मजूल ऐं इहे लीन जो आवाज़ु पाण में मिलंदड़ जुलंदड़ हूंदो आहे, उन में वाजिबु फ़र्क़ु सम्झंदासीं। ऐं सबक़ नंबर 8 खे पढ़ण ऐं लिखण जो तरीक़ो बि सम्झंदासीं। हिजे ऐं रवा में कीअं पढ़ाइबो सम्झंदासीं इंशाअल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये ज़बर मए, ज़े ज़बर ज़, मए ज़, धारदार पदनि जी सूरत में पढ़णो आहे। ये ज़ेरी ही, अ ज़बर अ, ही अ, मीम ये ज़बर नए, ज़े ज़बर ज़, मए ज़, मद आ, ये हे, आ हे, मए ज़, ही अ, मए ज़, आ हे। हाणे हिते जॾहिं असां पढ़ंदासीं धारदार पढ़ंदासीं, ॿार खे महसूसु थिए त पद आहिनि धारदार जेके मिलनि था त पोइ को लफ़्ज़ थिए थो, ऐं हिते असां हिनखे ॻाल्हाए पढ़ंदासीं मए ज़। हुन खां पोइ ॿार खे पहिरियां त हीअ पुछो थी छा आहे, पोइ हीअ पुछो थी छा आहे। इन मां फ़ाइदो इहो थींदो त ॿार जी असांखे ख़बर पइजी वेंदी त ॿार हिन सबक़ ताईं जो पतो आहे अखरनि खे सम्झी ऐं सुञाणे करे पतो आहे या रटो हणी करे हेसि ताईं पतो आहे। ॿियो फ़ाइदो हिन में इहो आहे त ॿार खे ज़हनी तौरु आसानी महसूसु थींदी त हे साॻा ई अखर आहिनि ऐं इन्हनि अखरनि जे जुड़ण सां जेके लफ़्ज़ ऐं आवाज़ ठहनि था उहे असां पढ़ूं था। का नई अनोखी मुश्किल शइ आहे कोन, ॿार खे ज़हनी तौरु हिकिड़ो सुकून मिलंदो। मीम ऐं ज़े जो छॾे असां ये खे शामिल कयो आहे ऐं मीम खे दॿा ॾेई करे असां आवाज़ ठाहिया आहिनि। इहो ठही पियो मए ज़। ऐं हीअ ज़बर आहे, नून ज़बर न, आहे न। हीअ टे लफ़्ज़ टे अखर आहिनि, ॿ लफ़्ज़ ॿ अखर पाइण जे करे पढ़ियासीं त जीअं ॿार खे आसानी महसूसु थिए थी त काफ़ ज़बर प, आहे न क, है ज़ेरे ही, हमज़ा ज़बर अ, ही अ, हिनी ज़बर आहे, नून ज़बर न, आहे, काफ़ ज़बर क, आहे न क, अलिफ मद आ, है ये हे, आ हे। पोइ वरी पदनि जी सूरत में आहे न क, ही अ, आहे न क, हा हे। ही साॻियो आईन आहे, ॿार खे ॿुधाइणो आहे त हिन आईन खे असां ज़बर ॾिनोसीं मथे ऐं उन खां पोइ असां ये ॾिनीसीं त ये लीन जो आवाज़ु ठही पियो। का मुश्किल ॻाल्हि न, ही आईन उन खां पोइ ये आई आहे, मथां ज़बर आयो आहे। ॿार खे पोयां अखरनि जी सुञाणप कराईंदा वेंदासीं त ॿार खे ज़हनी तौरु वरी बि ॻाल्हि साॻी त सुकून मिलंदो। ये से, थे ज़ेरे थे, से थे। हाणे तव्हांखे मां वीडियो जे शुरू में ॿुधायो त असां हिन में ये मजूल ऐं ये लीन में फ़र्क़ु सम्झंदासीं। हाणे हिते जेका ये जो आवाज़ जेको असां पढ़ूं था उहो आवाज़ ये मजूल जो आहे ऐं मथे जेको असां पढ़ी आया आहियूं ऐनक में उन में जेको ये जो आवाज़ु आहे उहो ये लीन जो आवाज़ु आहे। त फ़र्क़ु आहे इन ज़बर जो। जेकॾहिं सीन जे मथां ये खां में जेको बि अखर हुजे उनखे असां ज़बर ॾींदासीं त उहो ये लीन हूंदो, जेकॾहिं ज़बर खां बग़ैर असां पढ़ंदासीं त उहो ये मजूल हूंदो। हीअ पढ़िबो से ऐं जेकॾहिं ये लीन हुजे हा त पोइ पढ़िजे हा सए। ठीकु, हाणे इहो से आहे, सए न आहे। ये मजूल ऐं ये लीन इहो ई फ़र्क़ु आहे। ज़बर हुजे हा, ये लीन हुजे हा त सए पढ़िजे हा, ये मजूल आहे त हाणे असां सए जी जाइ ते थे पढ़ंदासीं। ऐं ॿी ॻाल्हि, हे ॾिसो था ठे खे ज़ेर आहे, लफ़्ज़ ठहंदो से थे, पर सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारनि जी जेका लुगत आहे उनखे हिकिड़ी नज़र उन ते रखूं था। हे ॾिसो हिननि वरी से टो लिखियो आहे, ठे खे पेश ॾिनी अथनि ऐं से थी जेकॾहिं ठे खे ज़ेर आहे उनजो जमो थींदो से थियूं ऐं हिते जमो आहे से ठ ज़बर सां। सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारा ठे खे ज़ेर ॾेई था लिखनि से थे ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारा ठे खे पेश ॾेई करे से ठो था लिखनि ऐं हिन जी का बि वज़ाहत बि न आहे ॾिनल जंहिं मां असांखे ख़बर पइजी सघे त छा हक़ीक़त आहे। हे ॾिसो माण्हू जॾहिं पंहिंजी ॿोलीअ में किथे बि मुंझंदा आहिनि, मुंझार जो शिकार थींदा आहिनि त हू ॿोली जे आला इदारनि जे तरफ़ रुजू कंदा आहिनि त जीअं असांखे सही ॻाल्हि जी ख़बर पए। पर हिते तव्हां ॾिसो था त ॿोली जा जेके इदारा आहिनि उन्हनि जो हिकु ई लफ़्ज़ ते खुलियल तज़ाद असांखे नज़र अची रहियो आहे। त माण्हू कीअं रहनुमाई हासिलु कंदा पंहिंजी ॿोलीअ खे सम्झण में? ऐं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी ऐं सिंध टेक्स्ट बुक जो को बि जेकॾहिं दोस्त या सिंधी ॿोली जो को बि माहिर अगरि वीडियो ॾिसी रहियो आहे त उहो कमेंट में ज़रूरु रहनुमाई करे त हिन तज़ाद ऐं फ़र्क़ु जो असुलु सबबु छा आहे। टे अलिफ ता, रे ज़ेरे री, ता री, हीअ जेको टे अलिफ ता ॾिनल आहे इहो तव्हांखे यादि हूंदो त सबक़ नंबर 2 जो आवाज़ु आहे, इहो अलिफ मद जो आवाज़ु आहे। इहो सबक़ नंबर 2 आहे। ठीकु, रे ये ज़ेरे री, ही ये मारूफ़ जो आवाज़ु आहे। तव्हांखे मूं चयो हुयो त ये मारूफ़ ये मजूल ऐं ये लीन में फ़र्क़ु पढ़ंदासीं त हीअ ॾिसो त हिते टई फ़र्क़ु असां सम्झी वरिता। ये खां अॻु में ज़बर जो आवाज़ु हुजे त ये लीन हूंदी आहे, ये खां अॻु में ज़बर या ज़ेर ॿिन्हिनि जो आवाज़ु न हुजे त उहा हूंदी आहे ये मजूल ऐं जेकॾहिं जे खां अॻु में ज़ेर जो आवाज़ु हुजे जीअं तारी में आहे उहा ये मारूफ़ हूंदी। हीअ सबक़ नंबर 4 जो आवाज़ु आहे ये मारूफ़ जो। मीम अलिफ मा, मीमी ज़ेरे मी, मा मी, मीम अलिफ मा, सीनी ज़ेरे सी, मा सी। सबक़ नंबर 2 ऐं सबक़ नंबर 4। फिर ये ज़बर बे, ये ॾिसो हाणे हितां ई सम्झी वञो
सीनियर से भई ज़बर बई हुओ से ई बई पे पेशो तो बए तो ही वरी बि पोएं सबक़नि जो दौर पेश वारी आवाज़ जो सबक़ नंबर 5 में असां पेश आवाज़ पढ़ियो आहे ज़े ज़बर ज़े नून ज़बर न हाणे हीअ ॾिसो था तव्हां त बे ख़ाली आहे बे खे छा ईंदो खे पेश ईंदी ऐं बे पेश बि ज़ैनब हाणे हिते पेश हिन न ॾिनी आहे छो हिन जी छा वजह आहे थींदो ईअं आहे जो जंहिं अख़र खे असां वक़ुफ़ु कंदा आहियूं हुनखे असां साकिन कंदा आहियूं यानी जज़म ॾींदा आहियूं असल में लफ़्ज़ पेश वारो आहे पर हिते वक़ुफ़ जे करे साकिन थींदो लफ़्ज़ इहो हिजे में असां बे खे पेश ई ॾींदासीं ज़ई ज़बर ज़ए नून ज़बर न बे पेश बि ज़ैनब पोइ असां हिनखे ज़ैनब बि पढ़ी सघंदा ज़ैनब इन ज़ेरे ई दाल ज़बर द ई द अलिफ तार ये ज़ेरे री तारी हीअ तारी असांखे पढ़ी आया आहियूं हिते छो बीहर आयो आहे इन जी वजह इहा आहे त मथे लफ़्ज़ जी सूरत में आहे ऐं हेठि वरी जुमिले जी सूरत में आहे ॾे ज़ेरे ॾे सिन पेश ॾिस तारी ॾिस हिते असां हाणे हिननि लफ़्ज़नि मां नंढड़ा नंढड़ा जुमिला ठाहिण सिखूं था भई ज़बर भए पे पेश तु बए तो ये लीन जी आवाज़ लाम ज़ेरे ले के पेश को लिख बए तो लिख सीए से ए ज़ेरे थे अलिफ ज़बर चे ये चे थेवा थो अचे तो अचे थो से थे के ज़ेर सां लफ़्ज़ इहो मोनस ठहियो के लिखियलु आहे अचे थो इन जी छा वजह आहे तव्हांजे सोच मुताबिक़ खे पेश सही आहे या ज़ेर सही आहे जेकॾहिं ज़ेर आहे त पोइ अचे थो छो लिखियलु आहे इन जी जेका बि वजह तव्हांजे ज़हन में आहे त उहो तव्हां कमेंट करे लिखी सघो था ऐं इहो तव्हांखे टास्क बि मिलियल आहे त तव्हां इन जी जाच कयो ऐं त जीअं तव्हांखे जुस्तजू बि इल्म जी तरफ़ वठी वञे उमेद आहे वीडियो तव्हांखे सुठी लॻी हूंदी जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक कयो कमेंट कयो पंहिंजी राय ॾियो ऐं शेयर कयो दोस्तनि सां त ॿिया बि फ़ाइदो हासिलु कनि ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो त जीअं ॿिया वीडियोस तव्हांखे मिलंदा रहनि